अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अॼु आचार जी राति आहे। असां ॿाहिरि निकिरा आहियूं कराची शहर रोशननि में। असां दोस्तनि वटि पहुता आहियूं। दोस्त हाजी नोड़ी ऐं एस डी नोड़ी ऐं जावेद नोड़ी। असां कराची नीलम कॉलोनी में पहुची विया आहियूं ऐं दोस्तनि हाल वाल कंदासीं। दोस्तों, असां नीलम कॉलोनी खां पहुची विया आहियूं प्रिंस ते 3 तलवार वटि, नूर नांग वटि। नूर जूणे जी कोई पार्टी आहे भत जी, हू नीट वठंदो हुन वटि। त वॾी संगत जोश मज़ाक मस्ती में लॻी पई आहे ऐं वॾी बेशबाज़ी हली रही आहे। ऐं नूरो जूणे जो हाजी नोड़ी, नूरो नांग ऐं मामो मीरू समय जो सभु मस्तु। दोस्तों, असां कराची जे रोडनि ते राति जो घुमी रहिया आहियूं। रोशन जो शहर जंहिंखे सॾियो वेंदो आहे। बहितरीनु राति जो मज़ो लॻो पियो आहे। दोस्तनि सां गॾु घुमंदासीं ऐं तव्हांखे बि घुमराईंदा। दोस्तों, असां नूर मुंहुं जूणे जी दावत ते पहुची विया आहियूं। संगत सभु मौजूदु आहे, महफ़िल मथी पई आहे। तव्हां बि इंजॉय कयो, असां बि संगत सां गॾु इंजॉय कंदासीं। त हिकिड़ो असांजो थर जो फ़नकार आहे, हू बि ॻाए पियो, त कुझु हुनजा बि बोल ॿुधाईंदासीं। काफ़ी संगत असांजी आयल आहे। थरपारकर में रहंदड़ माण्हू। आचर जी राति आहे, हिकिड़ो दावत आहे, हुन सां सभु दोस्त आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि। त असां बि आयासीं इंजॉय करणु ऐं ख़ूब घुमिया फिमियासीं। संगत सां कचहरी बि कईसीं। इंशाअल्लाह हाणे हलूं था असां वापसी पंहिंजे ठिकाणे ॾांहुं। ऐं हिकिड़ो रस्ते में बहितरीनु जॻह आहे कराची जी, ऐं वॾो पंहिंजो गाज़ी सॾायो वेंदो आहे सिंध जे अंदरि। त वॾे में वॾी दरगाह आहे। काफ़ी दोस्तनि ॾिठी हूंदी, जंहिं न ॾिठी हूंदी हुनखे असीं ॾेखारींदासीं। त राति जो टाइम आहे, वॾो रंग बरंगीला हुनजे मुक़बरे ते बतियूं ॿरी रहियूं आहिनि। त असां गुज़रियासीं पिए राति जो, आख़िरी टाइम हो दोस्तनि सां मिली करे। त असां चयो चलो भला दोस्तनि खे इहा बि शइ ॾेखारूं। हू अचण वारी आहे अनकरीब अव्हांजे अखियुनि जे साम्हूं, पण ॿाहिरि खां असां ॾेखारे सघंदासीं। राति जो टाइम आहे, अंदरि कोन था वञी सघूं। हू आहे सिंध जो वॾे में वॾो गाज़ी हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी। इहो साम्हूं लाइटूं तव्हां ॾिसी रहिया आहिनि, इहो दरगाह जूं लाइटूं आहिनि। हीअ दरगाह जो टोटल व्यूज़ आहे जेको राति जो टाइम आहे, जंहिं मथां रंगीलूं लाइटूं हली रहियूं आहिनि। हिन जे भरिसां बिल्डिंग ठहियलु आहे, हू कराची जी न, बिल्कुलु पूरे सिंध जी बि न, बिल्कुलु पाकिस्तान जी वॾे में वॾी बिल्डिंग जंहिंखे चयो वेंदो आहे, हू बि अब्दुल्ला शाह गाज़ी जे भरिसां आहे। ऐं हीअ तव्हां साम्हूं ॾिसी सघंदा, हीअ बोर्ड ते लिखियो पियो आहे शहीद अब्दुल्ला शाह गाज़ी। हीअ भरिसां जी बिल्डिंग आहे। असां हाणे हलूं था पंहिंजे ठिकाणे ॾे। राति जो टाइम आहे, इंशाअल्लाह आचर जी राति आहे, चमचमीली राति। दोस्तनि सां मिलियासीं, अव्हांखे बि ॾेखारियासीं नज़ारो। इंशाअल्लाह नेक्स्ट अव्हां सदाईं गॾु हुजो ऐं अव्हांखे अहिड़ा नज़ारा ॾेखारींदा।